गोठ जे चारे तरफ खां ईअं चुकी हले थी? हा शमीर, त अंदरि दाख़िल थियणु मुश्किल आहे। तूं अच मूंसां, अच। चौकीदार त वेठल आहे, हाणे छा कंदे? 2 मिंट सब्र कर। छा थो ॾिसी मूंसां? हिकु चकर तूं बि गौर सां ॾिस। ॾिठुमि। छा महसूस कई? इहो ई त चौकीदार वेठो आहे, ॿियो वरी छा ॾिठुमि? वेठो आहे पर निंड में आहे। हितां ॼण हुन जूं अखियूं तोखे नज़र थी अचनि, तूं चईं थो त निंड पियो। हुन जे अखियुनि खे न ॾिस, तूं टार्च जी रोशनी खे ॾिस। जीअं असां हिते आया आहियूं, हिकु सेकंड लाइ बि टार्च जी चुरपुर न थी आहे। जेकॾहिं चौकीदार सुजाॻ हुजे हो न त टार्च खे ज़रूरु फेराया। यार इहो त मूं ख़्याल ई कोन कयो। शमीर, जेकॾहिं मूं सां हूंदे त घणो कुझु सिखी वेंदे। हाणे छा करिणो आहे ॿुधायो? मूंखे दीवार क्रॉस कराए पोइ तूं साॻे रस्ते सां निकिरी हली पके ते मोटरसाइकिल वटि बीह ऐं हुते मुंहिंजो इंतज़ारु कर। तूं अकेलो ईंदे त पोइ ॿाहिरि कीअं ईंदे? ॿाहिरि दर खां ईंदुसि, पक सां अंदरां कड़ो आयल हूंदो। ॿाहिरि चौंकी थी हले, ज़ाहिर आहे अंदरां लापरवाही हूंदी। शमीर, जेको तोखे मूं चयो आहे न, तूं उहो कर। अजायो हाणे हिते बि वक़्तु न विञाए, अच मूंखे दीवार क्रॉस करा। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल
SindhTVHD ड्रामा।